तो कोई मज़ो ना है, भले उथी वञे, कंहिंखे विक्षिप्तता हूंदी आहे अंदर में। मूंखे सत्संग किथे वेंदो आहियां त माण्हू कोई घर वारा उनखे मोकिले छॾींदा आहिनि, वञ बाबा जो सत्संग ॿुध। पोइ उनजो मन ॾाढो हलंदो आहे विक्षिप्त, जंहिंखे चइजे डिप्रेशन। अहिड़ा माण्हू सत्संग में अची वेहंदा आहिनि, पोइ पाण त ॿुधंदा कान पर ॿिए जो बि विञाईंदा आहिनि, वाइब्रेशन उनजी मिलंदी ई कान्हे। ऐं माण्हू मोकिले छॾींदा आहिनि। कोई घर में हीअं दिमाग़ु थोरो चवंदा अथसि ख़ाली दिमाग़ु शैतान जो दिमाग़ु, उनजो ख़ाली आहे ई न, इहो उल्टो चवंदा आहियो तव्हां। जेको घर में हीअं वेठो आहे उनखे चवंदा आहियो ख़ाली दिमाग़ु। ख़ाली दिमाग़ु त संतनि जो थींदो आहे, उनजो त भरियल दिमाग़ु आहे ॾाढो, इन करे त विक्षिप्त आहे। ऐं हुते हिते कोई वेठो हुजे त उहो त असांखे गड़बड़ कंदो। इन करे मां निवेदन कयां हिन सत्संग में उहे ई वेहे जंहिंखे वेहण जी बि हुजे। भाई ईअं न त ज़बरदस्ती वेहे, ज़बरदस्ती कंहिंखे धर्म विझिजे बि न। जो माण्हू विझंदा आहिनि बाज़ारनि में रेडिया बेडिया हलाए करे ज़बरदस्ती माण्हुनि जे कननि में खोसींदा आहिनि, उहो ग़लति आहे। सत्संग थींदी आहे प्यास, जंहिंखे प्यास आहे सत्संग ॿुधंदो बि उहो ई। बाक़ी जंहिंखे प्यास कान्हे, औपचारिकता जे लाइ आयो आहे त उहो सत्संग ॿुधंदो कान, समय विञाईंदो, भले उथी वञे। मूंखे उहो न आहे, असांखे भीड़ खपे। हीउ सत्संग हाणे अधु मुनो कलाक जेको बि हलंदो उन में शांती ऐं वाइब्रेशन ईंदी आहे सभिनी जी, विवक्ता ऐं श्रोता। मां हिन महिल तव्हांजो एॾो मथे वेठो आहियां सिर्फ़ु इन करे तव्हां सभई मूंखे ॾिसी सघो ऐं ॿुधी सघो। बाक़ी सत्संग मां बि हेठि लही ईंदुमि, कोई उहो न आहे त मां मथे तव्हां हेठि, अहिड़ी काई ॻाल्हि बिल्कुलु कान्हे। जेतिरा तव्हां ओतिरो ई मां, ईअं न त मां कोई गुरू गोसाईं आहियां या कुझु, अहिड़ी काई बि ॻाल्हि न। जेतिरा तव्हां ओतिरो ऐं सभु को सिर्फ़ु सम्झ जी ॻाल्हि आहे। माण्हू जेको पंहिंजे अंदर खे सम्झे ऐं सभ जे अंदरि इहो सोचे छॾिजो, जंहिंखे तव्हां परमात्मा चयो था, भॻवानु ईश्वर, ॿाहिरि या मथे, किराया सभिनी खे हूंदा ऊपर वाला, या वरी कंहिं टिकाणे मंदर में या कंहिं तीर्थ में। कोई परमात्मा मथे न, कंहिं टिकाणे मंदर में न, परमात्मा तुंहिंजे ई अंदरि आहे ऐं सभिनि जे अंदरि हिकु जेतिरो। तव्हांखे न ईंदो विश्वास, तव्हां न सम्झंदव हिन ॻाल्हि खे। जन्मनि खां माण्हू ॿाहिरि भिटकियो आहे, हाणे बि माण्हू ॿाहिरि ई थो भिटके पियो, सोचे थो भॻवानु ॿाहिरि आहे, भुल में आहे, ॾाढो भुल में आहे। ठॻिजी वेंदे, काॾे बि वेंदे ठॻिजी वेंदे जी सोचे कोई माल या भॻवानु थो ॾेखारे। ॿियो त मां तव्हांखे प्रमाण न ॾेई सघंदुमि, पर एतिरो हथ मथे करे मां एतिरो प्रमाण सभिनी खे ॾियांव थो, कोई बि परमात्मा तुंहिंजे ॿाहिरि कान्हे, सभिनि जे। चाहे शास्त्रनि में कुझु बि लिखियलु हुजे, तूं श्रद्धा सां पंहिंजे ई अंदरि वेंदे, उनखे चइबो आहे जुस्तजू। जेको इस्लाम धर्म जो इहो अखर ईंदो आहे, ऐ खुदा जिसने की जुस्तजू। जुस्तजू यानी जंहिं तोखे खोजो, जिन खोजा तिन पाया, कबीर जो बि आहे। जिन खोजा तिन पाया, गहरे पानी बैठ, मैं अभागन ऐसी रही
बैठी रही किनारे किनारे ते मां वेही रहियमि। अंदर टुबकी न लगाई, गहरे पानी कोई ॿाहिरि पानी न, समुंड जो पानी न, हिते गहराई पंहिंजे अंदर जी गहराई। ईअं ॿाहिरों राम राम चवण सां कुझु न थींदी। मां हिन करे चवां थो, मां हिन 30-35 सालनि में केॾो घुमियो हूंदुसि, कुझु ॼातो हूंदो, ॾिठा सॼो ॾींहुं माला जपनि था, सॼो ॾींहुं, ऐं हिकु बि न ॿ। तव्हां हिकु ॾिठी हूंदी, पहाड़ ते ॿ ॾिठियूं। हिकु माला 108 मुड़का, हिकु माला 11 मुड़का। मूंखे उते ई सम्झ में न पियो अचे, हे 2 मालाऊं कीअं थो जपे, हिकु जपी पोइ हा खणी राम राम चए थो, पर पंहिंजी मां गाइडनेस लॻाई। पोइ ख़बर बि पई, हुन लिखी रखियो 2 करोड़ भेरा थी चुको आहे मां जपियो आहे, 2 करोड़ भेरा, 3 करोड़ चालू आहे, सो महिरबानी करे हिते कुझु रखे वञो त मां खावां। ठपो थो हणी असांजे मथां, तुंहिंजे हिते रखे वञूं, पोइ तूं माला जप। छो रखे वञे, तूं जपी त पोइ असांजे मथां ठपो थो हणी, या भॻवान जे मथां बि उहो ठपो हणंदो। घणा माण्हू आहिनि मूंखे घर वठी हलंदा आहिनि, हिकिड़ो ख़ुशि पियो थिए, चइबो बाबा खे ॾेखारियां, रोटी मोकिलियाई, नेरनि मोकिलाए करे कमरे में वठी हलियो, सॼे कमरे में कापियूं पयूं, सॼे कमरे में। जी बाबा हे ॾिस, मां सॼी कापियुनि खे राम राम लिखियो। मां लिखियो थी त छा थी वेंदो, छा थी वेंदो हिन सां? राम राम लिखियो आहे, तव्हां नथा सम्झो पिया? अरे मां सम्झायां थो, पर थींदो ई छा? लिखियो थी त छा थी वेंदो? जी तव्हां ई त चवंदा आहियो। अरे मां चवंदो आहियां राम राम लिखो, या चओ, चवण सां छा थींदो? मुख सां राम चवे, शांति न अचे जीव खे। ईअं राम राम ईअं तोते खे सेखारींदा आहिनि, सॼो ॾींहुं तोतो चवंदो आहे, तरी वियो छा? इहो माण्हुनि खे आकर्षित करण लाइ तोतो चवंदो आहे, उन तोते खे उॾाईसि, ऐं पोइ तो वञी ॾिसीसि, पंहिंजे मालिकनि सां वञी मिलंदो, जिते वणनि ते राम राम चवंदो, कोन चवंदो, हुनखे ख़बर ई कान्हे राम। ऐं राम आहे छा? राम कोई धनुषधारी राम थींदो आहे? हे जेको धनुषधारी राम असां चवंदासीं, उहो राम अतीत में थी गुज़रियो। उनजो पीउ बि राम, उनजो रघु राजा राम, अञा सतयुग में राम। इहो राम कोई व्यक्ति आहे छा जेको असां सोचूं राम? राम हिकु अखर आहे जेको भॻवान जो नालो न आहे, सिर्फ़ु ॿुधाइण जे लाइ। जीअं तव्हांजो नालो आहे, तव्हांजो नालो आहे मथां इहा भुल करे त इहो मुंहिंजो नालो आहे। इहो नालो सिर्फ़ु कार्य खे हलाइण जे लाइ आहे। भई नालो आहे, श्याम नालो आहे, श्याम कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो भाउ आहे, कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो मासड़ आहे, कंहिंजो फुफड़ आहे। इहे सभु नालो कोई अखर अखियूं ॿूटे करे ॾिसे श्याम आहे कोई? ऐं वरी इन नाले खे खणी करे असां ईअं थी विया आहियूं जो बसि 100 माण्हुनि में सुम्हियो पियो हुजे, कोई सर करे गोप उथी ईंदो, मां गोप आहियां। न तूं गोप आहे, तूं विष्णु आहे। अखि ॿूटे करे ॾिस, ये शरीर सॼो अलॻि अलॻि आहे, मुंडी अलॻि आहे, पेट अलॻि आहे, हथ अलॻि आहिनि, टंगूं अलॻि आहिनि, सभु अलॻि अलॻि आहे। कंहिंजो नालो आहे गोप? गोप हिकु नालो, विष्णु श्याम कोई नालो असां ॾिनोसीं। कार्य खे हलाइण लाइ भॻवान जो बि कोई नालो थी सघंदो? भॻवानु पहिरीं ॻाल्हि त उहो आहे जेको सर्वत्र हुजे। सर्वत्र यानी पूरो अस्तित्व। ऐं कोई बि नालो तव्हां खणंदव त उहो भॻवानु थी सघंदो? कोई बि खणो, अल्लाह खणो, राम खणो, कृष्ण खणो, जीसस खणो, सीमित केसि ताईं? उन जे दायरे ताईं। ही अथाह विश्व, उनजो नालो थी सघंदो? उनजो नालो आहे ई कान। परमात्मा जो नालो कोई न आहे। परमात्मा कोई व्यक्ति भी ना है। परमात्मा समिष्टि, समिष्टि यानी वर्तमान हाणे हिन मन हींअर जीअं ॾिसे मां चयो मैं तुंहिंजे अंदर आहे त मुंहिंजे अंदर बि उहो ई आहे।
सभिनि जे अंदरि ऐं इहो बि न सोचिजो कोई स्त्री ऐं पुरुष अलॻि अलॻि, परमात्मा कोई मर्द। वरी भुल अथव, माण्हू कंहिंखां पुछंदुसि केरु आहे भॻवान, भगवान पुल्लिंग, ईश्वर पुल्लिंग, कोई भगवान मर्द, स्त्रियुनि कहिड़ो ॾोह कयो। सभिनि जे दिमाग़ में इहो ई भरियलु आहे, भगवान कोई मर्द कोई बि कान्हे। मर्द जेतिरो आहे ओतिरी स्त्री आहे। माउ आहे, पीउ आहे, तॾहिं ई तूं आहीं। अंडो आहे, मुर्गी आहे, तॾहिं ई। घणा माण्हू बहस में वेंदा आहिनि, पहिरियों अंडो आहे या मुर्गी आई। इहो बहस बेकार अथव, हिनखे अति प्रश्न चइबो आहे। अंडो आई या मुर्गी, अंडो बि आयो, मुर्गी बि आई, स्त्री बि आयो, पुरुष बि आयो, तॾहिं परमात्मा हिकु, जेको असांजे हिंदुस्तान में पूरे विश्व में हिकु ई हिंदुस्तान में हिकिड़ो प्रतीक ठाहियो अथऊं, जंहिंजो नालो आहे अर्धनारीश्वर। हिकु पासे स्त्री, हिकु पासे पुरुष, ऐं पूरो जो पूरो। ईअं न त स्त्री कोई, ऐं असांजा ज्ञान अहिड़ा आहिनि, चवंदा आहिनि पति वर। वर जो अर्थ छा आहे? पति जो अर्थ छा आहे? वर त स्वामी, वधू ग़लति अखर आहे। वधू वञिजो डिक्शनरीअ में, वधू यानी ख़रीद थियल स्त्री न। जेतिरो वर स्वामी ओतिरी स्त्री बि पूरी जो पूरी, तॾहिं ई परमात्मा सम्झ में ईंदी। मथां स्त्री खे हेठि किराई किथे, ऐं सभु ॼणा स्त्री खे ॾिसंदो आहियां हेठि ई किराईंदा आहिनि, शादी कंदा आहिनि, पति परमात्मा, ऐं स्त्री पेरे जी जुती। ग़लति। पति परमात्मा है त स्त्री भी ओतिरी ओतिरी परमात्मा है। हिकु रती बि घटि न, तॾहिं भॻवानु सम्झंदव। जेतिरो तो में आहे ओतिरो स्त्रीअ में आहे, ओतिरो मां में आहे, ओतिरो नंढड़े ॿार में आहे। पर माण्हू सम्झे कोई। तव्हां भॻवान खे ॿाहिरि 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 कान्हे कोई परमात्मा। जंहिं बि ॼातो आहे वरी उन्हनि खे माण्हू सम्झो न आहे। तव्हां अतीत में वञो, जीसस हुजे, उन बि परमात्मा खे ईअं ॼातो। जीसस खे मारियो कंहिं? तव्हां चवंदो जॾहिं उनखे ॼातईं परमात्मा खे त मरी छो वियो? मरी न वियो, उहो क्राइस्ट थी वियो, उहो भॻवानु थी वियो। इंसान ई आहे, मथे चढ़े परमात्मा थी वञे। उहे इंसान ई आहे, हेठि किरे, हेठि पशुअ खां बि हेठि थी वेंदो। जेको इंसान हेठि किरे, हेठि किरंदा आहिनि इंसान कहिड़ा? मां चवां पशु बि कोई शेर हुजे वधि में वधि हिंसक, छा मारे सघंदो? इंसान करोड़ माण्हू मारिया अथई, एॾो हेठि। हिकु बटण दॿाए करे हिरोशिमा नागासाकीअ में बम उछलाए करे 1.5 लख माण्हू 1 मिंट में मरी विया। कोई जानवर अहिड़ो करे सघंदो? इनखे ॾिसी ई जापान में हिकु जू आहे, जंहिं जूअ खे 2 ॾींहं लॻंदा आहिनि ॾिसण में। दुनिया जा पक्षी पशु सभिनि उन जूअ में 2 ॾींहं लॻंदा आहिनि। रोटी पाणी जी व्यवस्था हुते हूंदी आहे। जेको जू ॾिसण वेंदो आहे सॼा 2 ॾींहं, वॾा वॾा दरवाजा, वॾा वॾा जानवर, सभु ॾिसंदो वेंदो आहे, ॾिसंदो वेंदो आहे। हिकु ॾींहुं वरी राति जो हुते वेहण सुम्हण जी व्यवस्था आहे। वरी ॿियो ॾींहुं बि घुमी करे वञी जॾहिं आख़िरी वञी उन जो उहा कोठी बचंदी आहे, जंहिंमें उते लिखी रखियो अथऊं सबसे ख़तरनाक जानवर। ऐं परियां खां माण्हू ॾिसंदो आहे, भेण हिन ख़तरनाक कोठीअ जो दर बि खुलियल आहे। ख़तरनाक कहिड़ो आहे? माण्हू खे उत्साह वधंदो आहे, थोरा तकड़ा तकड़ा क़दम खणंदो आहे। हिते कहिड़ो ख़तरनाक जानवर आहे? जेॾी महिल जो अंदरि वेंदो आहे, दर खुलियल, दर में बंदि बि न, वञे जो ॾिसे उते हिकु गिलास पियो आहे कांच
जंहिंमें इंसान जो पंहिंजो फोटो सभिनी खां ख़तरनाक। इंसान मथे टिकिरे त हिकु ई उदजन बम हलाए छॾे, घणा माण्हू मरी वेंदा। उछलाया थो माण्हू ने उछलाया, ऐं इहो ई इंसान मथे चढ़ी वञे, इहो ई भॻवानु आहे। बुद्ध हुजे, महावीर हुजे, क्राइस्ट हुजे, मोहम्मद हुजे, जीसस मौजिस हुजे, कृष्ण हुजे, इहे पैगंबर, इन्हनि कंहिंखे सुञातो पाण, तॾहिं भॻवानु थिया। तूं बि थी सघे थो, ईअं न त तूं चवंदे मां भॻवानु आहियां। अरे जॾहिं तूं आहीं त ॿियो वरी केरु आहे? तुंहिंजी ज़ाल केरु आहे? तुंहिंजो पुटु केरु आहे? हीअं थोरी त वरी तूं बि थी सघे थो। छा सभिनी में आई ॼाण उनखे आहे, उनखे पूजा करण सां उनखे कीअं ॼाणींदे? तूं पूजा लोटो खणी सुबुह जो वञी थो वञी कुझु करे थो अची, पर तूं सोच ज़िंदगी भर कंदे कुझु थींदी, ऐं उते बि तूं घुराई छा थो कयो भॻवान खां, ऐं तूं घुराई उहो तुंहिंजी पूजा थी वेंदे, न थींदे कॾहिं। प्रार्थना में ऐं तूं भॻवान जी कए ते तूं राज़ी न आहीं, तूं घुरे थो। गुरु नानक जप साहिब में सिर्फ़ु 3, मां वधीक न चवां, सिर्फ़ु 3 अखर चवां। गुरु नानक जप साहिब में, तव्हां जप साहिब मां सम्झां थो हिते सभिनी ॿुधो हूंदो। गुरु नानक जो इहो जप साहिब हिकु ऋषिअ जी वाणी आहे। हिकु थींदो आहे कवि, कवि कुझु बि ठाहींदो आहे, कट पीट कंदो आहे, लिखंदो आहे वरी ड्राईंदो आहे, लिखंदो आहे ड्राईंदो आहे। कवि सिर्फ़ु गुल विझंदो आहे, कवि जी पंहिंजी हालति ॾिसंदे त फटीचर। घणा ई कवि गाना लिखंदे, गानो ॿुधंदे ॻोल्हिजांसीं न, जीअं ॻोल्हींदे त कंहिं काफ़ी हाउस में फटीचर सिगरेट छिकींदो हूंदे, चांहि पीअंदो हूंदे, हालति ख़राबु। उन जो हलणु न आहे, उहो सिर्फ़ु लिखे थो। ऐं गुरु नानक कबीर रविदास इहे हलनि था। गुरु नानक उन ॻाल्हि ते जेको चए पियो उन ते हले पियो त उहो ऋषि थी वियो। गुरु नानक इहे शब्द उन जा। हाणे तव्हां हिते ॿुधो, जेको मां हिन महिल सत्संग खयो आहे, परमात्मा तुंहिंजे ई अंदरि आहे, परमात्मा ॿाहिरि न आहे। ऐं गुरु नानक जा तव्हां इहे लफ़्ज़ ॿुधा बि आहिनि, पर ॿुधो हाणे औपचारिकता जे त वेंदा आहियो कंहिं पाठ ई, मां अञा पाठ त रखिजे ई, ॿुधी ईअं माण्हू हली था वञनि, कुझु बि सेंस न। थोरो हिकु अखर बि तूं खणी त जीवन सुधरी वञे। जे हूं ॼाणा आखा नाही कहणा कथन न जाई, गुरां इक दे बुझाई। उन जो अर्थ आहे मां जेको ॼाणा थो चवां थो उहो मां चई न सघंदो। मां हे जेको बि तव्हांखे चवां थो इहो इशारो आहे, भॻवान जे प्रति इहो इशारो चई अॼु ॾींहं ताईं केरु बि न सिघियो आहे। परमात्मा खे कंहिं बि अॼु ॾींहं ताईं न चयो आहे। मतां चओ कृष्ण गीता चई उन भॻवान खे चयो आहे, न चयो अथई। इशारा कया अथई, न चई सघंदो कोई। उहो जेकी शइ आहे उहा सभिनी खे पाण अनुभूति करणी आहे, चई न सघंदो। जीअं स्त्री पंहिंजे पतीअ जो प्रेम पंहिंजे कंहिं सहेलीअ खे ॿुधाए सघंदी, केॾो बि ॿुधाएसि। जंहिंजी सुहागरात थी ऐं पंहिंजी सहेलीअ खे चए मुंहिंजी राति जो हीअं सुहाग, ॿुधाए न सघंदी, केॾो बि उनखे ॿुधाए न ॿुधाए सघंदी। उहो रस जीअं स्त्रीअ वरितो या पुरुष वरितो या उनजी सहेली जेकी ॿुधंदी बि, उहा बि जॾहिं शादी कंदी तॾहिं ई उहो सम्झी सघंदी उहो छा आहे। तीअं ई परमात्मा आहे, परमात्मा खे कोई चई न सघंदो। गुरु नानक पाण चए थो जे हूं ॼाणा आखा नाही, चई न सघंदुसि, कहणा कथन न जाए, मां चई न। बाक़ी कंहिं ॼाणाए खां गुरां,
गुरु सतगुरु इहो ई तोखे ॿुधाए सघंदे परमात्मा छा आहे। ऐं जेको सतगुरु चवई मूंखे भॻवानु सम्झजां या किथे ॿाहिरि तो सतगुरु न आहे, धर्म गुरु आहे। सतगुरु ऐं धर्म गुरु में फ़र्क़ु थींदो आहे। सतगुरुअ जो ज्ञान ई हूंदो आहे तूं पंहिंजो पाण खे ॾिस तूं छा आहीं। सतगुरुअ जो ज्ञान ई ईंदो आहे। त हुन गुरु नानक चए थो जे हूं ॼाणा आखा नाही कहना कथन न जाई गुरां गुरां इक दे बुझाई। बुझाई याने सम्झी करे असांखे सम्झाए थो, सम्झी करे पाण ॼाणी करे। गुरां इक दे बुझाई सबना सबना जिया का इक दाता। सभिनि जो जियापो हिकु परमात्मा ई आहे। जेके तव्हां आत्मा चवंदा उहा हिकु ई आहे। न सम्झंदव ईअं हिकु कीअं एॾा माण्हू जीअं आकाश हिकु आहे, लाइट हिकु आहे, केॾा हिन में लॻल आहिनि। ट्यूबलाइटियूं आहिनि, ट्रेनियूं आहिनि, फिरजियूं आहिनि, सिगड़ियूं आहिनि, अलाही छा छा लाइट में। पोइ लाइट हिकु आहे। ट्यूबलाइट भॼी पवंदी माण्हू मरी वेंदो। भॻवानु थोरी मारंदो। पोइ तूं लाइट पूरी आहे वरी ॿी विझंदासीं ॿरंदी, वरी ॿियो ॿार ॼमंदो, वरी उहो हुन परमात्मा में। परमात्मा कबीर जो हिकु सलोक आहे। उन ॼातो इशारा कई हम एक को एक कर जाना दो कहे तिनहि दोजक। जेको ॿथो ॾिसे नरक थी, हिकु सभिनी में आहे। इहो आहे बिस्त। हम एक को एक कर जाना दो कहे तिनहि दोजक जिन नाही पहचाना। एक पवन एक पानी एक जोत संसारा। हिकु हवा हिकु पानी हिकु जोत संसार में। एक खाक हिकु मिट्टी एक खाक घड़े सभु भांडे। हिन मिट्टीअ मां सभु ठहियल। ईअं न त माण्हू ई 84 लख योनियूं मिट्टीअ मां ई ठहियल आहिनि। एक खाक घड़े सभु भांडे साजी साजन हारा। उहो साजन साजे सृष्टा सृष्टिअ में सृष्टा ई समायल आहे। इहो ई परमात्मा आहे। सभिनी में सृष्टा सृष्टि हिकु। मथां संसार तव्हां अलॻि सम्झो, संसार परमात्मा ई आहे, पर तुंहिंजी दृष्टि पंहिंजे मन जे द्वारा ॾिसे थो हिनखे संसार तोखे नज़र अचे। जॾहिं तूं न पंहिंजे आत्मा जी दृष्टिअ सां ॾिसंदे त हिकु परमात्मा खां सवाइ ॿियो आहे। एक खाक घड़े सब भांडे साजी साजन हारा। जैसे बारई काष्टई काटे। जीअं बढ़ई काठ खे कटींदो आहे, कटींदो आहे अगन न काटे कोई। अग्नि जरे जरे में आहे, लकड़ीअ जे जरे जरे में अग्नि आहे। जैसे बारई काष्टई काटे अगन न काटे कोई। सब घट अंदर तू ही व्यापक धरिए स्वरूपे सोई। सभिनि जे अंदर हिकु स्वरूप वो परमात्मा है। मां बार बार निवेदन कयां ॿाहिरि भटकनि, सभु ॿाहिरि भटकनि था। इन करे कंहिं चयो आहे 4 दिनों की है जिंदगानी मन करता फिर भी मन मानी। आँख है फिर भी है अंधा, आँख है फिर भी है अंधा। हर मनुष्य की यही कहानी। जागो अब तो नींद से जागो। सोते सोते उम्र गंवाई, अब तो नींद से जागो। सब में एक ही नूर समाया,
एक वही भरपूर समाया, सब में एक ही नूर समाया, एक वही भरपूर समाया। ध्यान का अनमोल खजाना, ध्यान का अनमोल खजाना, हर कोई संग लेकर आया। जागो अब तो नींद से जागो, ध्यान को कल पर मत टालो, होश भरा जीवन अपना लो। पग पग पर होती है परीक्षा, पग पग पर होती है परीक्षा, जागने को धर्म बना लो। जागो अब तो नींद से जागो। सुम्ह पियो हूंदे त सुम्हें ई पियो हूंदे। मां ईअं नथो चवां काॾे वञू किथे ॾेई आहे कुझु, मां कुझु बि नथो चवां। कोई शीर्षासन बि न कर। जबरदस्त माण्हू शीर्षासन कनि था, परमात्मा खे चवंदा असां पाईंदासीं, के बुखूं था कढनि, के पेरे उघाड़े था हलनि, के शरीरनि खे तपाइनि था, कंडनि ते सुम्हनि था। अरे तोखे भगवान मिलंदी कि बीठा आहिनि खड़े सही बाबा, पीर हेॾा सुजी विया अथसि, चई 10 सालनि खां बीठो आहे। अरे बीठो आहे तव्हां हुनखे सम्मान था ॾियो, उहो मरंदो भरिसां ई, भीड़ लॻी पई आहे। हाणे बीहण सां तोखे भगवान मिली वेंदो। पेर ॾिस पंहिंजा हाथी पेर थी विया अथसि, हाथी पेर में थोरी अञा थींदसि त कीड़ा पइजी वेंदा। हाथी पेर जी तव्हांखे ख़बर आहे, हाथी पेर कंहिंजो थी वञे त केॾो आख़िरी ख़राबु थींदो। त इहो पंहिंजो पाण खे तूं सताई, जॾहिं तूं सताईंदे, अगरि विर्त रखंदे, नेम रखंदे, एॾा पेट खे बुकूं कटींदे, त तूं सोच तुंहिंजो माउ पीउ ख़ुशि थींदो ईअं? ऐं मुंहिंजो बच्चो हीअं पेरे उघाड़ो घुमे, बुखूं कढे, तुंहिंजो माउ पीउ ख़ुशि थींदो? जॾहिं तुंहिंजो माउ पीउ ख़ुशि न थींदो, असांजो माउ पीउ वरी उहो जेके चवंदा आहिनि तू मेरा पिता तू मेरा माता, उहो परमात्मा सभिनि जे अंदरि वेठो, उहो कीअं ख़ुशि थींदो? शीर्षासन सहज में, मां चवां सहज में तूं दुकानु हलाए, ऐं माण्हू वरी घणा अहिड़ा आहिनि, वरी दिमाग़ अहिड़ो हुजनि, भूत चई इहो छॾियऊं दुकानु, इहो घरु छॾियऊं तॾहिं भॻवानु मिलंदो। माण्हू केरु? जॾहिं चवां थो समायली हिते संसार ऐं परमात्मा में कोई भेद ई कान्हे, ऐं सभु चवंदा आहिनि संसार बाहि जो गोलो, बाहि जो गोलो तुंहिंजे मन में गोलो थी। बाक़ी उन दृष्टिअ सां ॾिसंदे त इहे सभु परमात्मा आहे। बाहि जो गोलो आहे त तुंहिंजो मन थी बाहि जो गोलो, बाक़ी परमात्मा ऐं संसार ताने पीटे ॾिसंदे हिकु परमात्मा थी तुंहिंजे अंदरि उहो आहे, तूं उनखे ॾिसे ई कान, तूं बाहि जो गोलो। जॾहिं चए सब में एक नूर समाया, नूर छा खे चइबो? नूर यानी उनजो प्रकाश, जीअं लाइट चयमि उहा हिकु ई, केॾा बि लाइट में ॿरंदा हुजनि, उहो प्रकाश थोरी मरंदो, सामान मरंदो, प्रकाश त जीअं जो तीअं आहे। उन में वरी ॿियो विझंदासीं, ॿियो अची वेंदो। त एॾो भटकण में घर छॾी न, दुकान बि न छॾ। बाक़ी मां दुकान में माण्हुनि जो अहफ़ाल ॾिठो आहे, अहफ़ाल कीअं कंदा आहिनि। हाणे ग्राहक आयो अथसि, ग्राहक भॻवान जो रूप आहे, उन सां तूं प्रेम सां ॻाल्हाए करे उनखे सौदो ॾे। कबीर बि हलाए पियो, कपिड़ो विकिणे पियो, चइबो राम आयो आहे। राम याने उहो राम सभिनी में समाए, उहो मूंखां कपिड़ो वठंदो, ठाहियां उनजे लाइ। ऐं ग्राहक आयो अथसि, अगरबत्ती खणी करे मंदरु ठाराए अथई दुकान में वेठो, पुछ 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 अलाए छा छा पुछे। उहो ग्राहक चए थो यार मूंखे 5 किलो खंडु ॾे। महिमान घर वेठो आहे, उनखे चांहि ॾियणी आहे, थी छा थो करी? ॿियो दुकान बि खुलियल कान्हे, हीअं थो करे। अंधो आहे, ॾिसे नथो मां पूॼा थो कयां।
हुन दुकान जो मां हाल ॾिठो आहे। ॾेसावर वारा ईंदा अथसि, रोअंदा अथसि, पैसा ई न ॾींदा, ॾेई बि न सघंदो कॾहिं। तूं न ठिकर ठाकुर खे पूॼी थो, चेतन परमात्मा तुंहिंजे साम्हूं आयो आहे, उनखे तूं सामान नथो ॾे। हो चए थो हू भॻवानु आहे, मां चवां न आहे उहो भॻवानु, भॻवानु हे थी तुंहिंजे साम्हूं आयो थी, घुरई तूं मूंखे खंडु ॾे, तुंहिंजो दुकानु आहे, ॾेसि न हुनखे, पूॼा में लॻो पिया। भाई हाणे मां चवां दुकान ते बि मंदरु न रख, घर में बि मंदरु न, मुंहिंजो पंहिंजो ज्ञान, मां घर में मंदरु न, पूॼा कंहिंजी था कयां। अरे तूं हिकिड़ी रोटी पंहिंजे पतीअ खे सुठे नमूने सां खाराए ख़ुशि कयोसीं, या पंहिंजे ससु खे सहुरे खे ख़ुशि कयो, तुंहिंजी पूॼा न हुजे, भॻवानु मुंहिंजे मथां पाप विझंदो, जे मुंहिंजी इहा पूॼा न हुजे तुंहिंजी। तूं सही सिधे भॻवान खे खाराए। माईअ खां ॿार घुरेसि तो सुबुह जो छंछर जो ॾींहुं चएसि तो मम्मी मेरे को क्रिस्पी बना के दो, क्रिस्पी मेरे को अच्छी लगती है, आज हमारा प्रति भोज है। स्कूल में सब अपने अपने फेवरेट की चीज़ ले जाते हैं, मेरे को क्रिस्पी बना के दो। रोज पे मैं बोल के आया हूँ अपने दोस्तों को क्रिस्पी लेके आऊँगा। मानस चाहिए मेरे को पूजा करने जाना है, चेहरा ढूंढा चाहिए तो दूं, ये तुम्हारी मर्जी। अरे तुझी पूजा उनके डिश ठाहे करे क्रिस्पी चवई, चाउमीन चवई, चाहे कुछ भी चवई, ढोसो चवई, ठाहे डिश, या तुझी पूजा है, वञी थी पूजा कर, थियो थी कुछ भी। तॾहिं बि माण्हू ज़िद ॿुधंदा आहिनि मूंखे, केॾी केॾी महिल चवंदा आहिनि बाबा तव्हांजी कथा ॿुधो था, माचिस खणो था, दिलि ई नथी थिए। पोइ मां तुंहिंजी पूजा छाजी थिए हाणे, जॾहिं मुंहिंजो थोरो ॿुधी करे तूं माचिस हथ में खणे थो पियो, तुंहिंजी पूजा डांवा डोल थी थिए, त तुंहिंजी पूजा ई आहे। पाण ई अची सम्झंदा बि, पोइ चवंदा आहिनि हाणे बाबा असां छा कयूं, हाणे असांजो जीवन त हली वियो। अरे जब जागे तब सवेरा, जीवन बाक़ी बि बचो थी, जेकी वई सा वई, बाक़ी रख रहत सां हिन महिल बि थी। मां त ईअं थो चवां मूंखे कुझु ॾेई वञ, मां तोखे ईअं थो चवां, मां त चवां त मुंहिंजे अच बि न, पर तूं सही त कर जंहिंसां कुझु थिए ई। तूं सोचे ॾिस जांइ अॼो की कथा ॿुधी करे, पर मूंखे ख़बर आहे तूं मां उथंदुसि तव्हां उथंदो जयराम जी, उहो ई वरी साॻियो ई ओड़ो मां ॾिठो आहे ॿाहिरि। हाणे हिकिड़ो सत्संग थींदो, छा सत्संग उनखे चइबो आहे जंहिंजो सत्संग जीअं सल पर रस्सी आवत जावत है, लोह जहिड़ी चट्टान जे मथां बि अगरि रस्सीअ खे तूं हीअं हीअं करेसि, नाली ठाहे छॾींदे। लोह जी चट्टान, रस्सी में छा आहे? माण्हू ॿुधी ॿुधी करे अंधविश्वासनि खां परे थींदो आहे, ॿार पइजी वेंदो अंधविश्वास। जेसि ताईं तव्हांखे कोई जाॻाए नथो, कोई ॿुधाए नथो, तव्हांजो बि ॾोह आहे ई कान, तव्हां बि परंपरागत उहो कंदा था अचो जेको थींदो आयो आहे। न मां चवां हाणे अॼु तव्हां 21 सदीअ में पार थी करे हाणे 22 सदीअ में पेर रखण वारा आहिनि, ऐं तव्हां अञा इहे पुराणा घरनि में रिवाज़ रखी वेठा आहियो। रहो कर लोलो ठाहे, असां लोलो खाईंदा आहियूं। हाणे छोकिरी आई असांजे कटनीअ में हिकिड़ी माई हुई, उहो थधिड़ो कंदी, उहो छोकिरी आई कानपुर जी पढ़ियल लिखियल, सुबुह जो ससुणस पचायईं, राति जो इहो थधो। वो छोकरी पढ़ियल लिखियल आई, चई मम्मी, चई नाश्ता बनाओ। नाश्ता नहीं बनेगा आज बेटी? क्या? ये लोला मैंने जो बनाया है वो खाओ। जी कौन सा? दिखारी थधो। जी मम्मी ये नहीं खा पाऊंगी मैं, ये मेरे खाता हूँ तो मैं खाती हूँ तो नहीं बेटे ये ही खाना पड़े, अब तो मेरे सामने खाओ, कुछ नहीं होगा। अब हाँ ज़बरदस्ती खा रहे हैं से। हाँ वह छोकरी कचड़ी अड़ी छुड़ी अचे घुमरा थी, हाँ साणी करे छॾी सस। वरी मंझंदि जो चएसि थी मम्मी मैं थोड़ा खिचड़ी बनाऊं, नहीं लोला मरंदी लोली थी वेंदी। अहिड़ियूं मायूं आहिनि हिन महिल। अरे छाजा ये लोला बोला तोखे खाइणा आहिनि, तूं खा न, मैंने खे छो थो चई थधो न कर, हीअं न कर, हो थधो खा, गरम खा। माइटी न थींदे भेण, अञा ताईं माण्हू उन्हनि रवाजनि खे खणी था अचनि। न आहे इहो सही, तोखे जेको वणे बेटे उन में भॻवानु आहे। मां बार बार चवां इन में भॻवानु आहे।
उनखे ज़बरदस्त हे त मां हिकिड़ो ॿुधायमि खोड़ ऐं कल्याण में त अहिड़ा थो ॾिसां अंधविश्वास आहे कोई अचे तो पगड़िन तो जे असांजे घर न अचिजांइ अरे छा आहे जे असांजे घर न अचिजांइ मां हीअ ॾिसी करे वाइड़ो थो थियां मां हाणे तव्हां बम्बई में था रहो तव्हां अञा पाकिस्तान में आहियो उहो थी आयो हुतां छा आहे हुनखे मुर्दे खे चक पाए आया हुआ तव्हां जो असांजे घर न अचिजांइ उहो हुते पगड़ियुनि ते बीठो मुर्दो पंहिंजी जॻह सड़ियो आयो आहे हली आहे न की न असांजे घर न अचिजांइ सनानु पाणी ऐं माण्हू बि वरी वेंदो ई न आहे कोई कमु बि पए त न ज़ाल खे पेट में सूरज पगड़ियुनि तां अचे पियो उहो फतके पई हे चई मां सनानु करे अचां उहो वियो भले सनानु कर उहो ज़ाल मरी वियसि माण्हू छा आहे खोड़े मां त हिते कल्याण में असां कटनीअ खां वधीक अॼु हे आहे अॼु छोकिरी ॿाहिरि न कढंदासीं अॼु मंगल आहे अॼु आर्तवार आहे आर्तवार ॾींहुं भुॻड़ा न खाइजांइ चोर भाई भुॻड़ा छो न खाऊं भुॻड़नि जो आर्तवार न कजे कर्ज़ु चढ़ंदे मां मूंखे त रोज़ु कराए मां कर्ज़ु ॾींदुसि माण्हू खणंदुसि अॼु भैया अंधविश्वास अलाए कहिड़ा कहिड़ा अंधविश्वास घरनि में ॾिसां थो के सॻड़ा के 16 कंदियूं 16 टंदियूं इहो छा आहे ऐं इहे कथाऊं आहिनि सॻड़ो न ॿधई वई बाग़ीचो सड़ी वियो तलाउ सड़ी कोई ॿधो छो त तलाउ सड़ी वञे खोड़ अंधविश्वास हिते कल्याण में आहे मां ॾिसां थो पियो मां की माण्हू कनि छा था पिया ऐं तव्हां हेॾा पढ़ियल लिखियल तव्हां बॉम्बे में रहण वारा तव्हां 22वीं सदीअ में पेर रखण वारा मां चवां हिकिड़ो परमात्मा तूं पंहिंजे घर में परमात्मा तुंहिंजो घर मंदिर ॿियो मंदिर न तुंहिंजो घर मंदिर तुंहिंजे घर जा भाती हुन में परमात्मा ऐं घर में एॾो प्यार हुजे कहिड़ो हुजे सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे चंदा की किरण से धुलके घनघोर अंधेरा भागे कहीं धूप खिले कहीं शाम मिले लंबी सी डगर न खले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले जहाँ दूर नजर दौड़ाए आजाद गगन लहराए जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए सपनों में पली हस्ती हो कली जहाँ शाम सुहानी ढले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार चले ऐसे गगन के तले सपनों के ऐसे जहाँ में जहाँ प्यार ना हो चले हम भी वहाँ हो जाए शिकवा कोई वैर न हो कोई वैर न हो सब मिलके साथ चले गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार चले ऐसे गगन के तले घर में जंहिं ईअं कयो जिथे कोई वैर न कोई घृणा न सिर्फ प्यार ही प्यार घर मंदिर थी ऐं माण्हू जेके पूजाऊं कनि था
और मंदिर में वञनि था। मां बिल्कुलु गारंटी सां चवां उहो माण्हू पंहिंजे घर में ज़ाल जे मथां हथ खणे थो, पंहिंजी माउ खे गार ॾे थो। मैं धूप कौड़ी तुझी पूजा थी, तो लोटो खणी वञी थो पूजा करण, पंहिंजी ज़ाल जे मथां हथ थो खणी और पंहिंजी माउ खे गार थो ॾे। तूं भेणा भॻवानु ओॾे पत्थर में सम्झो थी, पत्थर जी पूजा कंदे पत्थर थी वेंदे। असली चेतन थी, चेतन यानी तुझो पीउ, तुझो माउ, तुझो मुड़ुस, तुझो भाउ सां वैर। हिकिड़े ॼणे ॾे पुछण वियो मांसि, दौरो आयोसि अटैक जो, वियो मांसि पुछण भाई कीअं? चयो हाणे ठीकु आहे, मरी वञा। मां किथे आई? चए होॾे वियुमि देवीअ मंदर ते 990 ॾाका चढ़ी करे। जब मैं 990 चढ़ी करे मथे वियुमि, उते अटैक आयो। अटैक आहे जी, पोइ चयो उते बसि ईअं साह हथाती में सूर पियो। कुदरत डॉक्टर हुयो, पंपिंग कयईं, ॾाढी मुंहिंजी शेवा कयईं। मां जीअरो थियुमि न मरी वञा। मां तूं 990 ॾाका चढ़ी करे ऐं उन ॾींहुं वियो आहे, उते दौरो आयो थी। 100 कदमनि ते तुंहिंजो भाउ रहंदो आहे, मूंखे ख़बर आहे। तूं उन सां ॻाल्हाईंदो ई न आहीं। ऐं इहे 100 कदम खणी करे वञी पंहिंजे भाउ सां भाकी पाया। पोइ ॾिसजां हीअ अटैक बटैक ईंदे ई कान। देवीअ ते वियो आहे 990 चढ़ी, अटैक कीअं न ईंदी? ईअं चढ़ंदे अॻे ई खाऊं तेल बेल, पंहिंजे भाउ ॾे नथो वञी पियो। 100 कदम ते भाउ थी विया, हुन में भॻवानु हुन सां भाकी पाए करे चए यार गिलवा शिकवा सभु ख़तमु। भले अलॻि हुजनि, मां नथो चवां गॾु हुजो, भले अलॻि हुजो, पर प्यार त हुजे। प्यार आहे त परमात्मा आहे। ऐं परमात्मा मां पहिरें चयोमांव कोई व्यक्ति न आहे। प्यारे जिस दिल में जवां समझो भगवान वहाँ। प्यारे जिस दिल में जवां समझो भगवान वहाँ। मान ले तू, समझ ले तू धड़कनों की ये जुबान, सुन ले तू दिल की सदा। प्यार से प्यार सजा, प्यार के प्यार सा सजा। प्यार जिसने न किया खाक वो जहां में जिया। प्यार जिसने न किया खाक वो जहां में जिया। उसका जीवन भी क्या जीवन, जैसे वीरान बस्तियां। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। जो थी गुजरा आज तक जो भी हुआ, झूठे झगड़ों ने किया। किन्नियूं ॻाल्हियूं। रायपुर में हिकिड़ो भाई मुंहिंजो उमिरि जो, माने घर खोड़नि ॾींहंनि खां पोइ वियुमि, मूंसां भाकी पाए करे वेठो हुयो, रोए पियो। चइबो मुंहिंजी नुंहुं किन्नियुनि ॻाल्हियुनि ते हली वई आहे, ज़ाल मरी वई हुअसि। मुंहिंजी नुंहुं किन्नियूं ॻाल्हियूं घर जूं उन्हनि में हली वई आहे, छॾे घर वञी होॾे रहे थी। हाणे मूंखे हिते जीअण में मज़ो ई नथो अचे। मुंहिंजो पोटो दादू 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 करे मूंखे उथारींदो। अॼु उहो आहे कान, मूंखे मज़ो ई नथो अचे। चवां थो हाणे मां मरी वञा। किनियूं ॻाल्हियूं, घर डही वियो। हिन गीत में आहे, आज तक जो भी हुआ झूठे झगड़ों ने किया।
प्यार होता कुछ न होता न उजड़ते आशियां। आशियां यानी घर, घर ढही था वञनि माण्हुनि जा, मंदिरनि ते था वञनि पिया। घर पंहिंजो घर, ऐं घर तव्हांजो पंहिंजो। हाणे श्यामलाल वेठो अथव हिते, मां त कल्ह हिनजो घर ॾिसी करे ख़ुशि थी वियो। मां कल्याण में अहिड़ो घर ॾिठो ई कान, हेॾो वॾो, टे सभु गॾु बढ़िया बढ़िया गॾु। ऐं प्यारु आहे त गॾु हुजे बढ़िया। हा वरी घणो थी थो वञे, भले माण्हू अलॻि बि थिए, पर प्यारु पंहिंजी जॻह ते हुजे। हाणे अॼुकल्ह माण्हू हिक ई वेहे थी प्रेस ते त प्रेस ई प्रेस, लटा ई लटा, त ॼमारा निकिरी थी वञे। पोइ अगरि ईअं पाण में पैसो आहे, अलॻि थियो था उते ई, पर प्यारु अहिड़ो हुजे जीअं काई ॾेराणी निणान ईअं कोई बि अचे एकारी भाकुर पाए। गॾु में अञा थोरो वधीक उते ई सभु था रहनि त अञा थोरो थिए थो, पर घर बढ़िया, टे हेॾा वॾा घर, इहे आशिया आहिनि। हिते ॿार आहिनि असांजा, दादू दादू करे असां सां ॻाल्हाइनि था। अरे भॻवानु, इहो कहिड़ो भॻवानु आहे? ऐं इहे झगड़नि जे करे हली वञनि, असांखे जीअण जो मज़ो आहे, असां जीऊं कंहिंजे लाइ था? इहे ॿार ई असां उन्हनि में ॾिस न, तूं उन में परमात्मा आहे। मुंहिंजे माण्हू विढ़नि था ऐं पूजाऊं था कनि पिया, भोग था लॻाइनि, कुझु न थींदी, कुझु न थींदी। मां चवां घर में प्यारु हुजे। ये तुक जेको चए थो, आज तक जो भी हुआ झूठे झगड़ों ने किया, प्यार होता कुछ न होता न उजड़ते आशियां। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। हाणे इहो प्यार त सभु को कंहिंसां करे थो। हाणे आध्यात्मिक प्यार, आख़िरी तुक आध्यात्मिक। अॼु ॾींहं ताईं कंहिंसां बि अगरि उन जी ग़लती आहे, तुंहिंजो कोई अहिड़ो आहे जंहिंसां तूं न ॻाल्हाईंदो आहे, सालनि जा साल अथी प्रीतवान, ऐं तूं दुश्मनी करे वेठो आहे, या हुन कई आहे या तो कई आहे। मां इन करे थो चवां, कबीर साहिब चयो आहे, लोगा भरम न भूलो ख़ालिक। उहो ख़ालिक, ख़ल्क़, ख़ल्क़ में ख़ालिक पूर रहियो सर्ब ठाही, उहो परमात्मा हिते ई थी, ऐं तूं सां दुश्मनी थो करी। प्यारे दुश्मन से बड़ा, बड़ा यानी वधा, प्यारे दुश्मन से बड़ा तब है जीने का मजा। प्यारे दुश्मन से बड़ा तब है जीने का मजा। ये ज़मीन भी तू बना दे एक मिलन का आसमां। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। दिल जी ॿुध, दिल। हाणे हिते सम्झ जाए, मां जेको चयो भॻवान तुंहिंजे ई अंदरि आहे, भॻवान तुंहिंजे अंदरि आहे, उहो भॻवान तुंहिंजे अंदरां तोखे हर बार मां ॾींदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि बाबा ॿ मन आहिनि, हिकिड़ो मन चवंदो आहे ॾेस, हिकु मन चवंदो आहे हाराए, हिकिड़ो मन चवंदो आहे खट, हिकिड़ो मन चवंदो आहे न ॾेस, तूं ॾिस तूं बुख मरी वेंदी। मां जेको चवई थो ॾेस, जेको चवई थो हाराए, हिते भॻवान थी, ऐं जिथे चवई थो न ॾेस, ऐं जेको चए थो खटेस, इहो तुंहिंजो मन थी। परमात्मा कॾहिं बि, परमात्मा तुंहिंजे अंदरों चवंदे हाराए, मन चवंदे जीत। बुले शाह चयो आहे, जीत जीत कर उमर गंवाई, अब तो हार फ़कीरा, जीते दामुल एक कौड़ी, हारे दामुल हीरा, हीरा लहंदा लख करोड़ी, कोड़ी दामुल कसीरा। बुल्ला शाह जे तूने हार न मानी,
तो बेमुर्शिद बे पीरा, तुझो कोई गुरु ही कान्हे को जी तू नारायण हारा। इते परमात्मा थी जेको हाराईंदो वो हीरो आ। वो समझे तो मां, वो समझे तो मां बुख मरंदुसि, कॾहिं बि न, छो जो उन जे अंदर में परमात्मा है। थोड़ो प्रभाती रखना। परमात्मा हिकिड़ो गीत आख़िरी जो चवां थो, जंहिंजे अंदर में इहो ॼाणे थो मुंहिंजे अंदर में भॻवानु आहे, पोइ उहो कीअं माण्हू विचरंदो आहे। ये गीत आख़िरी गुरबाणी जो चई तंहिंखां पोइ समाप्त छा, जा तू मेरे वल है ता क्या मुहशंदा, तुझ सब कुछ मैनू सौंप दिया, मैं तेरा ही बंदा। अर्थ को बताया तो, जा तू मेरे वल है ता क्या मुहशंदा, तुझ सब कुछ मैनू सौंप दिया, मैं तेरा ही बंदा। लक्ष्मी टोट न आवई खाए खर्च रंदा, लख 84 मैदिन सब सेवा करंदा, वैरी मित्र सब कीतियां न मांगे मंदा, लेखा कोई न पूछे जो हर बख्शंदा, आनंद भया सुख पाया मिल गुरु गोविंदा, सभे कार्य सवारिया जो तुध भांदा, जा तू मेरे वल है ता क्या मुहशंदा, तुझ सब कुछ मैंने सौंप दिया, मैं तेरा ही बंदा। सॼी कथा जो निचोड़, अगर तुझे अंदर में इहो हृदय ते तूं ॾिसे थो, मुंहिंजे अंदर में उहो आहे जेको सदाई चवंदे ॾे, क्रोध न कर, झगड़ो न कर, कूड़ न ॻाल्हाए, ठगी न कर, बेईमानी न कर, जेको अंदर चवे तो उहो परमात्मा थी ऐं आहे सभिनि जे अंदर। उहो चवंदो आहे उनजी तूं ॿुधंदो ई न आहे, तूं पंहिंजे मन जी ॿुधंदो। मूंखे ईंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि बाबा हिकु मन चवंदा, अड़े हिकिड़ो मन आहे ई मन हिकिड़ो, ॿ थोरी थींदा आहिनि। हाणे बि अगरि तव्हां ॿुधो था त सम्झो मन सां हिकु ई कमु थींदो आहे, ॿुधंदो ऐं हली वञे काॾे तूं ॿुधंदे न, भले मोॾे हीअं ॾियारींदो वञे, गारंटी थो ॾियां न, मन हिकु ई कमु कंदो आहे ऐं हिकु ई मन आहे। ॿियो हृदय आहे, उते जवाबु ईंदो, हृदय चवंदो आहे मन खे न न, उहो हाराईंदो बि आहे। जेको हाराईंदो आहे उहो सम्झे तो बुख मरंदो न मरंदो, जेको सच ते आहे हे गीत ई उनजे लाइ, जा तू मेरे वल है, भले खणी वञी, भाव खणे तो खणी वञी, उनखे कहिड़ी परेशानी कहिड़ो दुख आहे, तव्हां क्या मुहशंदा, तुझे सब कुछ मैनू सौंप दिया, सब खणी वञी, मां तुंहिंजो ई बंदो आहियां। उनजे लाइ लक्ष्मी, लक्ष्मी यानी पैसा, लक्ष्मी टोट न आवई, कॾहिं बि लक्ष्मी तोखूं पासो न कंदे, खाए ख़र्च रंदा, खा पी मौज वेठो कंदे, खुटंदे। लक्ष्मी टोट न आवई खाए ख़र्च रंदा, लख 84 मैदनी, मैदनी चइबो आहे पेट खे, जेको तूं जाॾे बि वञे, लख 84 जाते काथे आहे, तोखे सभु साथ ॾींदे। माण्हू कोई अहिड़ो हूंदो आहे मिट्टी में तुंहिंजो ना सोन निकिरंदो आहे, वरी अहिड़ो कोई निभागो हूंदो आहे तो सोन में तुंहिंजो ना मिट्टी निकिरंदी आहे, तुंहिंजो उन चित ई ख़राबु आहे। उहो जेको सही माण्हू आहे जाॾे वेंदो ताॾे उनजी सभु सहायता कंदसि। अॻे त चवंदा हुआ महावीर लंघंदो हुयो सिधो कंडो टेढ़ो थी वेंदो, हाणे कंडे खे ख़बर आहे महावीर थो अचे, पर प्रतीक सचो आहे। उन कंहिंखे ॼर न ॾिनी, उनखे केरु ॼर ॾींदो, सिज टड़काट बीठो हूंदो, पर जॾहिं बि अहिड़ा संत ईअं वेंदा त तूं बादल अची वेंदो,
प्रकृति साथ ॾींदी। जंहिंजे अंदर में बस इहो ई आहे, मुंहिंजे अंदर में उहो ई आहे, सभिनि जे अंदर में उहो ई आहे। उनखे कंहिं बि ॻाल्हि जी चिंता कान्हे। ऐं अथी ईअं ई पोइ अहिड़े माण्हूअ खे कॾहिं बि आसक्ति, इहो अखर यादि कजो, ये सॼो संसार आसक्ति में जिए थो। धन में आसक्ति, पदार्थनि में आसक्ति, मकाननि प्रॉपर्टियुनि में आसक्ति। हाणे अहिड़ो माण्हू आसक्ति जंहिंजी हूंदी, ऐं मां गारंटी थो जंहिं महिल मरंदो उहा आसक्ति हूंदसि ई हूंदसि। ऐं अहिड़े माण्हूअ खे आसक्ति न हूंदी जंहिंजे अंदर में चवंदो मुंहिंजे अंदर में उहो प्यारो प्रीतम परमात्मा वेठो आहे, मूंखे कहिड़ी ॻाल्हि जी चिंता आहे, उहो आसक्ति न कंदो। उहो हुजेसि चाहे न हुजेसि, उहो पंहिंजे आनंद में ॼण। उहो मरंदो बि हिकिड़े शहर में ज्वालामुखी आहे, ऐं माण्हू पंहिंजे घरनि जा के सामान खणी पिया सघनि तॾहिं बि रोअनि पिया, छुटिजी पियो वञनि तॾहिं बि रोअनि पिया, सभु रोअनि पिया। ईअं थोरो जंहिंखे जेतिरो खणे पियो खणी बि न पियो सघे, निकिरो निकिरो ॿाहिरि। हिकिड़ो ॼणो फर्स्ट क्लास, उहो उएं बि ईअं ई हलंदो हो, छड़ी हुयसि हथ में, ऐं उहो वञे पियो, ॾिसे बि सभु माण्हू जेके आहे उहे बि रोअनि था, जंहिंखे न आहे उहे बि रोअनि था, सभिनी खे आसक्ति, उनखे आसक्ति कान वई। ऐं छड़ी हथ में खणी उहो बि वञे पियो, पर आनंद में वञे पियो। छा पियो चए? आनंद ही आनंद बरस रहा, आनंद ही आनंद बरस रहा, वो बलिहारी ऐसे सतगुरु की, वो बलिहारी ऐसे सतगुरु की। आनंद ही आनंद बरस रहा, आनंद ही आनंद बरस रहा, वो बलिहारी ऐसे सतगुरु की, वो बलिहारी ऐसे सतगुरु की। ओ धन भाग्य हमारे आज हुए, धन भाग्य हमारे आज हुए, शुभ दर्शन ऐसे सतगुरु, शुभ दर्शन ऐसे सतगुरु की। पावन कीनी है यह भूमि, पावन कीनी है यह भूमि, बलिहारी ऐसे सतगुरु की, बलिहारी ऐसे सतगुरु की। आनंद बरस रहा, आनंद बरस रहा। चारों अनुपम पायो है, चारों अनुपम पायो है, इंद्र घटा व्याख्यान छटायो, इंद्र घटा बरसत वाणी हमें बरसत वाणी हमें धारा। ओ मधु मधुरी अजब धुनी, ओ मधुर मधुरी अजब धुनी, ओ
गुरु ज्ञान रूपी जल बरसा करे, ओ गुरु नाम रूपी जल बरसा करे, गुरु नाम रूपी जल बरसा करे, गुरु प्रेम बगीचा लगा दिया, ओ गुरु प्रेम बगीचा लगा दिया, महकी है फलवारी, महकी है फलवारी, ओ फलवारी हिकु निवेदन जीअं हाणे सत्संग में मूंखे आनंद माण्हू फर्स्ट क्लास वेठा हुया, कोई बि गोड़ कान हुयो, ईअं हूंदो आहे त सत्संग मां कुझु लिखियलु त कान्हे को, भाई मां पढ़ी करे वाइब्रेशन तव्हांजे अंदरि जी शांती हेॾे वाइब्रेशन तिरकंदो, न त वरी गिड़बड़ थी वञे, ऐं गिड़बड़ कोई वेठो हुजे हा गिड़बड़ थी वञे, सभु माण्हू ॾिठमि फर्स्ट क्लास ॿुधनि था त मूंखे बि आनंद आहे। बाक़ी हिकु निवेदन, ये जॾहिं सत्संग जो निचो मां चयुमि राम तुंहिंजे अंदरि, राम कोई धनुषधारी राम, राम वो कोई व्यक्ति न आहे, राम हिकु अंदरि में जेके वेदन चयो आहे तमसो मां ज्योतिर्गमे, अस्तो मां सदगमे, मृत्यु मां अमृत गमे, मृत्यु खां अमृत जी और, असत्य खां सत्य जी और, अंधकार मां प्रकाश जी और, इहो जेको प्रकाश सत्य ऐं अमृत इहो तुंहिंजे अंदरि थी, उहो थी राम।